नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां ख़बर ईंदड़ कंडियारो भरिसां ॻोठ चाकर चांडियो जे रहवासी चांडिया बिरादरी जे माण्हुनि पारां भागोदेरो SHO जी मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त हू ग़रीब मिसकीन आहिनि। संदन नौजवान नज़ीर चांडियो बनी खां घर तरफ़ वञी रहियो हो त करोड़ा दुर जे हथियारबंदनि केस गोली हणी ज़ख़्मी कयो, जेको नवाबशाह जी अस्पताल में दाख़िल आहे। अद जी भागोदेरो थाणे जो SHO मुमताज़ कायर जवाबदारनि जी दुर बणिजी वियो आहे। असांखे इंसाफ़ ॾियारण बदिरां असांखे परेशान करे रहियो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त SHO केस दाख़िल करण लाइ गरी रिश्वत तलब करे रहियो आहे। न ॾियण ते केस दाख़िल न पियो करे। हू असांजे नौजवान खे ज़ख़्मी कंदड़ जो वंगारू बणिजी वियो आहे। गरीब मिसकिन हुजण करे केर बि मदद करण वारो न आहे। हू थाणे जा चकर काटे थकिजी पिया आहिनि पर खेनि इंसाफ़ न पियो मिले। हिननि SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।